अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दुनिया में चांहि जा घणई क़िस्म आहिनि। दूध पती चांहि, काओ चांहि, सब्ज़ चांहि, कश्मीरी चांहि वग़ैरह। उहे सभु चांहियूं हिक ई बूटे जूं पैदावार आहिनि। हिन वीडियो में तव्हांखे चांहि जी तारीख़ी ऐं दिलचस्प मालूमात ॾींदासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। हिन वक़्तु दुनिया जी आबादी जो 3 हिसो चांहि पीअंदो आहे। चांहि लफ़्ज़ चीनी ज़बान जे लफ़्ज़ चा मां वरितल आहे। टी लफ़्ज़ चीन जी इलाक़ाई ॿोली जे लफ़्ज़ टे मां वरितल आहे। उहे माण्हू चांहि खे चा या टे सॾींदा हुया। चांहि 4,500 साल पुराणी आहे। चीन जे बादशाह शेंग नंग खे जॾहिं अंदर जी सफ़ाई जो जनून थींदो हो त पाणी गरम कराए पींदो हो। हिकु दफ़े कुदरती पैदा थियल चांहि बूटे जा पता उन पाणी में किरी पिया। उन पाणी बादशाह खे ताज़गी बख़्शी। मालूम करण ते हिन खे ख़बर पई त पाणी में चांहि जूं पतियूं किरी पियूं आहिनि। उन खां बाद चांहि हिकु नायाब बूटो शुमारु कयो वियो ऐं उन जी पोख शुरू थी वई। चाइना खां बाद इंडिया में चांहि जी पोख शुरू कई वई। यूरोप में चांहि 1559 धारी में पहुती। चांहि खे आम माण्हू ताईं पुॼाइण लाइ हिकु अंग्रेज़ दुकानदार थॉमस लिप्टन जो वॾो हथु आहे। 1880 में लिप्टन चांहि जो विकिरो शुरू कयो, जंहिंखे हिकु वॾी आलमी शोहरत मिली। अॼु बि लिप्टन नाले वारियूं चांहि जूं कंपनियूं पाकिस्तान समेत पूरी दुनिया में तव्हांखे नज़र ईंदियूं। पहिरियां चांहि आम न हुई। सिंध में त 100-200 साल पहिरियां चांहि जो नालो ई कोन हुयो। हाणे चांहि मखण, माखियन, खीर, लस्सी जी जाइ बि वलारे वई आहे। इंडिया, श्रीलंका, बर्मा ऐं कीनिया में चांहि जी पोख तमामु घणी थिए थी। पाकिस्तान चांहि ॿाहिरियां घुराईंदो आहे। पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त हर साल 8 खां 10 अरब रुपयनि जी पाकिस्तान में चांहि विकिरो थींदी आहे, जंहिंमें हर साल इज़ाफ़ो थींदो पियो वञे। पाकिस्तान में चांहि हिकु बहितरीनु बिज़नेस आहे। तमामु घटि पैसनि मां चांहि जो होटल खोले सघिजे थो। अॼुकल्ह पाकिस्तान में जिथे बि 2 घर आहिनि, 3 चांहि जो होटल आहे। शहरनि, ॻोठनि, पहाड़नि, रेगिस्ताननि में तव्हांखे चांहि जा मवाली ज़रूरु मिली वेंदा। पाकिस्तान जा पठान खीर वारी चांहि खां वधीक काओ घणो पीअनि था। जॾहिं त असां सिंधियुनि जी चांहि में खंडु, खीर या पती थोरी घटि थी वञे त होटल जा कोप बि भञी छॾियूं। दोस्तों, उम्मीद आहे चांहि जी दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। हीअ वीडियो तव्हां पंहिंजे दोस्तनि सां व्हाट्सएप ते शेयर बि करे सघो था। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिली वेंदो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। 1 मिंट यार, 1 मिंट। आख़िर में इहो ॿुधायो, मूंखे चांहि जी दावत कॾहिं ॾियो था? अल्लाह हाफ़िज़।